पाकिस्तान समेत सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अॼु कश्मीर सां ॿधीअ जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। पाकिस्तान ऐं भारतीय वालारियल कश्मीर जा लाॻापा सक़ाफ़ती, मज़हबी, नज़रियाती तोड़े जियोग्राफिकल आहिनि, जॾहिं त 5 फ़रवरी पाकिस्तान में इन लाॻापनि जे इज़हार तौरु मल्हायो वेंदो आहे, जॾहिं त ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु कश्मीरियुनि मथां थींदड़ भारतीय ज़ुल्म खे दुनिया अॻियां वाइखो करणु आहे। 19 जनवरी 1990 ते भारतीय रियासत उन वक़्त जे वालारियल कश्मीर जे वॾे वज़ीर फारूक अब्दुल्ला खे बरतरफ़ करे वालारियल कश्मीर में गवर्नर राज मढ़ियो ऐं भारतीय फोर्सिस पारां सर्च ऑपरेशन जे नाले ते कश्मीरियुनि मथां तशद्दुद करणु शुरू कयो वियो। भारतीय फौज जे ज़ुल्म जी ख़बर जीअं ई कश्मीर में पखड़ी त हज़ारे कश्मीरी भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। एहतजाज कंदड़ हथे ख़ाली पुरअमन कश्मीरियुनि मथां गवर्नर जे हुकुम ते भारतीय फौज पारां सिधी फायरिंग कई वई, जंहिंमें 50 खां वधीक कश्मीरी शहीद ऐं समय ज़ख़्मी थी पिया हुआ। जनवरी जे इहो क़त्लेआम वालारियल कश्मीर जी तारीख़ जे बदतरीन ॾींहं मंझां हिकु आहे। उन क़त्लेआम ख़िलाफ़ पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में 5 फ़रवरी 1990 ते कश्मीर सां ॿधी ॾेखारण लाइ माण्हुनि एहतजाज कयो। उन ॾींहं खां पोइ हर साल 5 फ़रवरी ते पाकिस्तानी हुकूमत पारां मुल्क में कश्मीरियुनि सां ॿधीअ जे ॾींहं तौरु मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान हमेशह कश्मीरियुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारींदो रहियो आहे। मुल्क जे परॾेही तोड़े अंदरूनी पॉलिसी में कश्मीर जे मसइले खे गॾियल क़ौमुनि जी क़रारदाद मूजिबि कश्मीर जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं आज़ादी जी हिमायत हासिल आहे। India refuses to implement the unanimous resolutions of the UN Security Council which mandate a UN supervised plebiscite to enable the people of Jammu and Kashmir to freely decide their destiny. Instead, India has deployed nearly 700,000 troops in occupied Kashmir to suppress the legitimate struggle of the Kashmiris to exercise the right to self-determination. This is the most intense foreign military occupation in recent history. नंढे खंड जे विरहाङे खां पोइ भारत कश्मीर मसइले खे गॾियल क़ौमुनि में ठारियो ऐं 5 फ़रवरी 1949 ते उन हवाले सां कश्मीर जे मसइले खे हल करण लाइ गॾियल क़ौमुनि में ठहराव पास पिणु कयो वियो त कश्मीर जी क़िस्मत जो फ़ैसिलो कश्मीरी पाण कंदा, पर उन ठहराव ते अॼु सूधो अमल नाहे थी सघे। भारतीय फौज जे तशद्दुद में गुज़िरियल 20 सालनि दौरान 94,888 कश्मीरी शहीद जॾहिं त 7,000 खां वधीक कैद कया विया आहिनि। भारत में मर्कज़ी हुकूमत बीजेपी हवाले थियण खां पोइ कश्मीरियुनि मथां भारतीय ज़ुल्म ॿीणो थी वियो आहे। भारतीय ज़ुल्म मां आजो कराइण लाइ पाकिस्तान कश्मीरियुनि जी इख़लाक़ी, सफ़ारती ऐं सियासी पुठभराई कंदो रहियो आहे त जीअं गॾियल क़ौमुनि जे ठहराव मूजिबि कश्मीरी पंहिंजो बुनियादी इंसानी हक़ हासिल करे सघनि। हर साल 5 फ़रवरी जो ॾींहुं पाकिस्तान समेत दुनिया जे आज़ाद पसंद माण्हुनि जो कश्मीरियुनि खे इहो पैगाम हूंदो आहे त हू कश्मीर जी आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी वारी जिदोजहद में अकेला न आहिनि।